अस्सलाम वालेकुम। जीअं त आऊं तव्हांजो ॼातल ऐं सुञातल इमाम ॾिनो टेमरो उर्फ कोटू ठकाई ऐं असां सां असांजो पुराणो स्टेज जो अदाकार ऐं हीअं सम्झो त शाइर साईं गुलाम गमगीन बि असां सां गॾु आहे ऐं असां सां लेडीज़ किरदार कंदड़ हे ॿई छोकिरा, हिकिड़े नालो आहे ज़ीशान नाइक, ॿिए जो नालो आहे अनस। इहे बि असां सां मौजूदु आहिनि। अॼु असां नवां वीडियो ठाता आहिनि हिन ताज पंप ते ऐं इहो ताज पंप असांजे जाती में लॻी रहियो आहे। तमामु असांजो शहर चमकी रहियो आहे ऐं अला कंदो हिन पंप वारनि खे अला साईं आबाद रखंदो ऐं इहो पंप अला कंदो कामयाबु थींदो ऐं तव्हांजी ईअं सम्झ सपोर्ट सां ऐं असांजे चैनल खे थोरो महिरबानी करियो। SS नफीस नाले सां जेको असांजो यूट्यूब चैनल आहे हुनखे थोरो लाइक करियो ऐं थोरो शेयर करियो ऐं हुन सां गॾोगॾु असांखे थोरो कमेंट कंदा करियो ऐं शेयर कंदा करियो त तव्हांजो अदा वॾियूं महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हाणे असांजो उस्ताद साईं गुलाम गमगीन साहिब जेको शाइर बि आहे ऐं जेको मास्टर बि आहे ऐं जेको स्टेज जो असांजो ईअं सम्झ पुराणो सीनियर अदाकार बि आहे। हाणे थोरो उहो तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधाईंदो, उन शेर खां पोइ असां तव्हां इजाज़त वठंदासीं। साईं लख कुर्बान जा महिरबानी जो मूंखे बि तव्हां इज़त बख़्शी आहे। अलाह खे ख़ुशि रखे। नौजवान माण्हू आहियो, असांजो जहिड़ो हाल आहे तव्हां सॾु कयो। महबूब चयो पेच अची पहतो आहियां, तंदूर बि वाट में पची पहतो आहियां, चक चूर ॾिसी मूंखे न कर गम दिल भर, बहरहाल बची तो वटि पहतो आहियां। लख कुर्बान, महिरबानी वॾी महिरबानी। हाणे असांखे इजाज़त ॾींदा, इंशाल्लाह वरी बि मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़।